नासिर राधन मां वाक़िया कंदासीं। राधन वरसा ॻोठ बशीर अहमद वाढो वासी इरशाद पुट सिराज वाढो ॻोठ अलाहाबाद में ममता सतोई जे उता क़दर पुलिस नमूने फौत थी वियो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। आगाह कई पिया के राधन भरसा ॻोठ बशीर अहमद वाढो वासी इरशाद पुट सिराज वाढो ॻोठ अलाहाबाद में ममता सतोई जे उता क़दर पुलिस नमूने फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। ख़बर मां शेयर कई पिया राधन मां राधन भरसा ॻोठ बशीर अहमद वाढो वासी इरशाद पुट सिराज ॻोठ अलाहाबाद में ममता सतोई जे उता कंदड़ पुलिस नमूने फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। राधन मां ख़बर मां शेयर कई पिया राधन भरसा ॻोठ बशीर अहमद वाढो वासी इरशाद पुट सिराज वाढो ॻोठ अलाहाबाद में ममता सतोई जे उता कंदड़ पुलिस नमूने फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। ख़बर मां शेयर कई पिया राधन मां राधन भरसा ॻोठ बशीर अहमद वाढो वासी इरशाद पुट सिराज वाढो ॻोठ अलाहाबाद में ममता सतोई जे उता कंदड़ पुलिस नमूने फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। राधन मां ख़बर मां शेयर कई पिया राधन भरसा ॻोठ बशीर अहमद वाढो वासी इरशाद पुट सिराज वाढो ॻोठ अलाहाबाद में ममता सतोई जे उता कंदड़ पुलिस नमूने फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे।